नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में खबर ॾींदा हलूं त पीपी शहीद भुट्टो जे ज़िले खैरपुर जे सदर मखदूम शफ़ीक अहमद हाशमी, डॉक्टर साइथ अली चन्ना, लाला ज़मीर सोलंकी, मोहम्मद हुसैन चाचड़ ऐं ॿियनि वॾे तादाद में कारकुननि मेहराब बाग खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी प्रेस क्लब सूबो देरो ताईं एहतिजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते हिननि सिंध हुकूमत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ घुर कई। हिननि चयो त पुलिस ट्रेनिंग सेंटर ते शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल में मुलविस शाहिद हयात जो नालो रखियो वियो, जंहिंखे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। अहिड़े अमल ख़िलाफ़ अणथुक जदोजहद कई वेंदी। ज़रूरत पवण ते क़ौमी शाहरा पिणु बंदि कयो वेंदो। हिननि आर्मी चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां घुर कई आहे त पुलिस ट्रेनिंग सेंटर तां क़त्ल शाहिद हयात जो नालो ख़त्म करे शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं भुट्टो फैमिली जे कंहिं बि शहीद फ़र्द जो रखियो वञे ऐं शहीद जो केस ॿीहर हलाए मुलविस क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़